सच ॿुधायो कलमो कीअं चवंदा हो? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे या हुयो? ॾाढे ॻाल्हि आहे। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे या हुयो? पोइ कलमो छो थो भरे? राम राम कर न वञी, वाह गुरु वञी कर न। कलमे में त चवी थो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। खैरपुर में भी चवे थो, ठेड़ी में भी चवे थो, अमरोट में भी चवे थो, हालेजी में भी चवे थो, पिंडीअ में भी चवे थो, कराची में भी चवे थो, जाथे काथे चवे थो आहे। छा आहे? चो मुस्तफा जी रूहानियत आहे। मुस्तफा जी रूहानियत हर जगह ते हाज़रा। जे हर जगह ते मुस्तफा जी रूहानियत हाज़रा त पोइ तोखे मञणो पवंदो मुहम्मद करीम जी रूहानियत हाज़िर भी आहे। समझे कुछ कोन थो। हिकिड़े लिखियो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। कलमे जी माना में रसूल आहे या हुयो या तशरीह कयो। पूरा 70 अंदर जा पढ़ियला। हे मजेदार चिट्ठी लिखी दई किसी कलमे जी माना में रसूल आहे कन रसूल हुयो। तर्जुमो करे ॿुधायो तहां कीअं था चओ त रसूल कोन्हे? हुजूर हाज़िर नाज़िर कोन्हे, कलमो थो चए। अब कलमो तो पढ़ो ॾाढिया। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु। अब इहो आहे कलमो। माना चाहे अल्लाह का सवा ॿियो कोई इबादत जे लाइक़ कोन्हे। अब ठीक तो चवां, अल्लाह का सवा ॿियो कोई इबादत जे लाइक़ कोन्हे। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह जी माना हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। अब सही सही माना कही तुम इन चिट्ठी वारे या चिट्ठी लिखिया तो जॾहिं चओ था तो हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे तो माना हिते बि आहे न। वजो पूरा 70 दर्जा पढ़ियला। नवाज शरीफ पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे माना कचहरी में वेठो आहे। शाह फहद सऊदी अरब जो बादशाह आहे माना तुंहिंजो ताक़त में वेठो आहे। काबतुल्लाह अल्लाह जो घर आहे माना पाकिस्तानी चौक ते आहे। गुंबद खज़रा मुझे साईं जो रोज़ो आहे तो माना हर जगह ते आहे। वो खोतो क्लिंटन अमेरिका जो सदर आहे तो माना हिते बि आहे। चरिया हो छा? मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे माना पाक मुहम्मद करीम जी नबूवत ऐं रिसालत क़यामत ताईं हलंदी। हजरत आदम पंहिंजे दौर जो नबी, हजरत इब्राहिम पंहिंजे दौर जो नबी, हजरत ईसा पंहिंजे दौर जो नबी, हजरत मूसा पंहिंजे दौर जो नबी, हजरत दाऊद पंहिंजे दौर जो नबी, हजरत याकूब पंहिंजे दौर जो नबी, हजरत यूसुफ पंहिंजे दौर जो नबी ऐं पाक मुहम्मद करीम क़यामत ताईं सभिनी अचण वारनि जो नबी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।